पूरी सिंध जियां ॻोठ बोड़ा में भी सिंधु दरिया मां छनवा केनाल कढण ख़िलाफ़ हथन में प्ले कार्ड ऐं बैनर खणी ॻोठाणनि उबड़ाईंदड़ नारा हणी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन मौक़े ते अॻवान जुनेद खान बोड़ो, राजा सरफराज पंवर, रहीम बोड़ो, आज़म पंवर, मलूक खान बोड़ो, आलम चन्नो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त जॾहिं बि पीपल्स पार्टी हुकूमत बरसर इक़्तिदार ईंदी आहे त असां सिंधियुनि मथां को न को अहिड़ो क़दम खणंदी आहे जेका असांजी ज़िंदगी ते वॾो असरअंदाज़ थींदो आहे। ताज़ो ई सिंधु दरिया मथां ज़बरदस्ती छनवा केनाल कढी पंजाब जे चोलिस्तान जे रेगिस्तान खे आबाद कयो पियो वञे। ईअं करण सां सिंधु दरिया सुकी वेंदो ऐं सिंध समूरी बंजर थी वेंदी। अॻवान ख़िताब कंदे सिंधु ते छनवा केनाल अॾण वारो फ़ैसिलो वापसि वठण जी घुर कई आहे। असां खां पानी खसो थो वञे, असांजा बचड़ा बुख ते उञुनि ते ॿी त हर शइ खसिजी वई, बाक़ी इहो पाणी आहे। असांखे इहो पाणी बि खसो थो वञे त ॾिठ असां काॾे वेंदासीं। इहो असांजी अपील आहे तव्हांखे त महिरबानी कयो इन प्रोग्राम खे हेॾे होॾे रद्द करे छॾियो ऐं इहो थी बि कोन सघंदो। साईं मुंहिंजा हेॾी महिल हीउ जेको सिंध में मसइलो हले पियो, केनालनि ते धाड़ो लॻे पियो पंजाब जे तरफ़ां सिंध जे पाणी ते, सिंध जो कोयलो तव्हां खणी वियो, असां बस कई हुन ते। सिंध जो गैस खणी वियो, कब्ज़ो करे वियो, हुन ते चुप रहियासीं। सिंध में हिन टाइम न गैस आहे, न बिजली आहे, न ई कोयलो ई आहे, सम्झो। सिंध जी हर शइ ते कब्ज़ो करे विया पंजाब वारा। पंजाब पाण खे वॾो भाउ थो चए, सिंध जो वॾो भाउ त शफ़क़त जो हथु रखंदो आहे, या उल्टो हितां जो पाणी खणी करे तव्हां चोलिस्तान में वञी उतां जूं बंजर ज़मीनूं आबाद करे, हितां जूं सरसद ज़मीनूं जेके आहिनि उहे गैर आबाद करे। सिंध में ॿियो को हेॾी महिल को ज़रियो ई कोन्हे, न के फैक्ट्रियूं आहिनि, न के अहिड़ियूं के नौकिरियूं आहिनि। असांजो पाणी जेको आहे हींअर हलियो वेंदो, असांखे का शइ न थींदी। असांजो रोज़गार बि इन पाणी ते हूंदो आहे। हर को सॼी ज़िंदगी पाणी ते गुज़ारो, नंढो वॾो पाणी ते असां